अस्सलाम वालेकुम शागिर्द साथियो। अॼु असां 8वीं क्लास जी रियाज़ी जो टियों बाब जेको आहे अददी सिरिश्तो नंबर सिस्टम उन जो तारुफ तव्हां सां कराईंदासीं। असांखे उम्मीद आहे त ही वीडियो ॾिसण खां पोइ तव्हां आसानीअ सां हिन बाबति ॼाण तव्हांखे मिली वेंदी। त सभ खां पहिरीं ही कुझु कतारनि में जेके बाल पिया आहिनि इन्हनि खे पाण ॻणंदासीं। त जेको मौजूदा तरीक़ेकार आहे अददी जो सिरिश्ते जो उन्ही जे मुताबिक़ जेकॾहिं पहिरीं कतार खे पाण ॻणूं था त हिन पहिरें खाने में 0 आहे, ही पहिरियों बाल आहे, ही ॿिए नंबर ते आहे, ही टे नंबर में आहे, ही 4 ते आहे, ही 5 में, ही 6, ही 7, ही 8, ही 9, ही 10, ही 11, ही 12 ऐं अहिड़े नमूने सां अॻिते ही 13, 14 ऐं 15 ईअं हलंदा वेंदा। त ही मौजूदा जेको तरीक़ेकार आहे हिन में हिन खे 10 बुनियाद जो अददी सिरिश्तो चयो थो वञे, छाकाणि जो 10 अददनि खां पोइ ही अदद जेके आहिनि से वर्जाइबा आहिनि। जीअं ही ॾिसो 0 1 2 3 वेंदे 9 ताईं 0 मिलाए ही टोटल 10 अदद थियनि था, पर जॾहिं 10 थिए थो त हिक ई ॿुड़ी थियनि था, यानी ही रिवाइज थियनि था। हिन दौर में पाण जेदी बि वॾी रक़म लिखूं उहा सिर्फ 0 खां वठी 9 जे अददनि ताईं जे विच में ई हूंदी, इन खां ॿाहिरि नथी निकिरी सघे। जीअं सिंधीअ में पाण छा बि लिखूं उहो अलफ़ बे जे 52 अखरनि खां ॿाहिरि का शइ नथी लिखी सघिजे सिंधीअ में। अहिड़े नमूने सां जेको मौजूदा राइज अददी सिरिश्तो 10 बुनियाद वारो आहे उन में हिननि ॿुड़ी खां वठी 9 ताईं जा जेके 10 अदद आहिनि इन खां ॿाहिरि का बि रक़म नथी लिखी सघिजे। त दोस्तों ही तव्हां सम्झी विया हूंदा त ही हाणे ही रिवाइज थींदा। हिन खे 10 बुनियाद जेको आहे सो अददी सिरिश्तो चइजे थो। 10 बुनियाद अददी सिरिश्तो ही जेको मौजूदा राइज आहे उन खे चइबो। हाणे पाण थोरो जेकॾहिं तसवर कयूं त पाण सिर्फ़ पाण वटि 8 बुनियाद ते जेकॾहिं ॻाल्हाइजे त 8 बुनियाद पाण समझूं था त ही 8 बुनियाद हिक तरह सां 8 बुनियाद अददी सिरिश्तो आहे। त ही समझण जे लाइ हिन खे पाण खे हिन तरह सां ॻणणो पवंदो त हिन खाने में 0 आहिनि 1 2 3 4 5 6 7 ताईं ही 8 अदद थी वेंदा। हाणे पाण इहो सम्झी था छॾियूं त ही सिर्फ़ जेको आहे सो ही 7 बुनियाद ताईं मतलब ही 8 बुनियाद चइबो। हाणे इन खां पोइ 8 ऐं 9 पाण पंहिंजे ज़हन मां कढी था छॾियूं त हाणे हितां खां रिवीजन अददनि जी शुरू कंदासीं। जी हिते 9 खां पोइ रिवीजन थिए थी, हिते हिननि जो वर्जाउ 7 खां पोइ थींदो, त हाणे 8 9 छॾे हाणे हिते 10 अचे थो, पोइ 11 अचे थो, पोइ 12 लिखी सघिजे थो, 13 14 बि लिखी सघिजे थो ऐं 15 ऐं 16 17 पर वरी 18 नथो लिखी सघिजे। उन जी जाइ ते पाण 20 लिखंदासीं। अहिड़े नमूने सां ही जेको आहे सो सिरिश्तो इन नमूने सां हलंदो। हिन जी डिवीजन हिन खे 8 बुनियाद चइबो आहे। ऐं उन खां पोइ ॿियो जेको आहे सो 5 बुनियाद आहे। त दोस्तों 5 बुनियाद उहो बि साॻे नमूने सां पाण समझी सघूं था। 5 बुनियाद अददी सिरिश्तो त उन में पाण वरी 5 अददनि खां पोइ रिवीजन शुरू कंदासीं। 0 1 2 3 4 ही 1 2 3 4 5 अदद आहिनि। हितां खां ई पाण रिवीजन शुरू कंदासीं, पर पाण खे ज़हन में रखणो आहे, विसारे छॾणो आहे त 5 6 7 इहे बि के अदद थी सघनि था। त हीअ जेको आहे सो पाण हिन में 10 लिखंदासीं, पोइ 11 लिखी सघजनि था, 12 लिखी सघजनि था, 13 14 लिखी सघजनि था, पर 15 नथा लिखी सघजनि। 20 लिखबा, 21 लिखबा, 22 लिखबा, 23 24 पर वरी 30 लिखबा। अहिड़े नमूने सां हीअ सिस्टम जेको आहे सो हलंदो। ऐं हाणे जेकॾहिं पाण अञा बि हेठि 2 बुनियाद ताईं महदूद था करियूं त 2 बुनियाद उन में जेको आहे सो सिर्फ़ 2 अदद पाण वटि हूंदा। त उहे जेके आहिनि से 2 बुनियाद में हिकिड़ो 0 हूंदो, ॿियो 1 हूंदो। त हाणे पाण विसारे छॾींदासीं त 2 3 4 to 9 बि के अदद हूंदा आहिनि। पाण इहे सम्झो था त सिर्फ़ 0 ऐं 1 ई पाण वटि अदद आहिनि। त 0 1
पोइ 8 9 10 पोइ हिते 10 ईंदो 10 में छाकाणि जो ही 0 ई 1 आहिनि पोइ 11 अची सघे थो छाकाणि जो 11 पाण वटि हिकु आहे इहो बचकर 11 थी सघे थो 12 नथा लिखी सघूं 13 14 15 वेंदे 99 ताईं नथा लिखी सघूं पाण 100 खे लिखी सघूं था पाण 101 लिखी सघूं था 110 लिखी सघूं था 111 लिखी सघूं था 112 नथा लिखी सघूं पोइ वेंदे पाण 999 ताईं को बि अदद न ईंदो हिन सिरिश्ते में पोइ ईंदो पाण वटि 1000 पोइ वरी 1001 पोइ वरी 1010 10 पोइ वरी 1011 लिखी सघूं था पोइ वरी 1111 लिखी सघूं था अहिड़े नमूने सां ये जेके आहिनि से वरी हिननि जी रिवीजन ईअं अॻिते हलंदी रहंदी त दोस्तो तव्हां सम्झी विया हूंदा त हाणे हिन में यादि करण जी ॻाल्हि आहे त हिते जीअं त 5 में हिकु जोड़ करण सां 6 थिए थो हिते बि 6 पर हाणे 7 में हिकु जोड़ करण सां 8 थींदो पर हिते 7 में हिकु जोड़ करण सां 10 थींदा हिते जीअं त ही 5 बुनियाद आहे सो हिते 4 में हिकु जोड़ करण सां 5 थियनि था पर हिते वरी 4 में हिकु जोड़ करण सां 10 थींदा 4 में 2 जोड़ करण सां 11 थींदा 4 में 3 जोड़ करण सां 12 थी वेंदा अहिड़े नमूने सां जेको 2 बुनियाद आहे उन में हिक में हिकु जोड़ करण सां 10 थी वेंदा 10 में हिकु जोड़ करण सां 11 11 में हिकु जोड़ करण सां 100 थी वेंदा 100 में हिकु जोड़ करण सां 101 थी वेंदा अहिड़े नमूने सां तव्हां सम्झी सघो था त 10 बुनियाद में जेको आहे सो 3 जो अदद 3 ई आहे 8 जो बि 3 आहे पर उहो 10 बुनियाद जो जेको 2 बुनियाद में 3 जेको आहे सो 11 जे बराबर थींदो 10 जेको बुनियाद आहे उन में 7 जेको आहे सो 7 जे बराबर आहे पर उहो वरी 5 बुनियाद में तव्हां ॾिसी सघो था त उहो 12 जे बराबर थींदो ऐं हिन में जेकॾहिं ही 10 बुनियाद में 9 जे बराबर आहे तो वो वरी 8 बुनियाद में 11 जे बराबर थींदो 5 बुनियाद में वो 14 जे बराबर थींदो ऐं 2 बुनियाद में वो 1001 जे बराबर थींदो तो दोस्तों ही हिन जो तारुफ है पाण हिकड़ो हथरादू अददी सिरिश्तो पाण हिकड़ो तसवर करे सघूं था बिल्कुल पाण 3 बुनियाद ठाहियूं था त ही 0 1 2 पाण इन जी रिवीजन जे करे करियो तो यानी पाण हाणे हिता खां ही रिवीजन शुरू कंदासीं त ही हिन खां पोइ 10 लिखी सघजनि था 11 लिखी सघजनि था 12 पर 13 नथा लिखी सघजनि पोइ वरी 20 लिखी सघजनि था 21 22 लिखी सघजनि था पर 23 नथा लिखी सघजनि न को 30 था लिखी सघजनि इहे पोइ वञी 100 लिखी था सघजनि पोइ वरी 101 पोइ वरी 100 2 लिखी था सघजनि पर 103 न पर 110 लिखबा अहिड़े नमूने सां ही 3 बुनियाद बि तव्हां हिन खे तसवर करे सघो था तो दोस्तों असा के उम्मीद है तो तहां के जेको है सो असन जी ही वीडियो पसंद आई होंदी आए तहां समझी आंदा हिन जो तारुफ तहां जी मेहरबानी।